अवामी प्रेस क्लब जाम शोरो जे सदर अनवर अली शोरा सदर टीम कोटड़ी वनी सिंध के बहादुर पुट सिपाही खलील जतो जे वाल साहब अब्दुल मजीद जतो के मुबारकबाद पेश कई। संदस के सिंध की सकावत अजरक ऐं गुलन जा हार पाराया जंहिं ते ख़ुशी में पंहिंजे लुड़कनि खे रोके न सघियो। उन मौक़े ते हुन चयो त मूंखे मुंहिंजे बहादुर पुट ते फ़ख़ुरु आहे। मूं हुनखे अहिड़ी तरबियत ॾिनी आहे जो मुंहिंजो पुटु हमेशह हक़ सच जो साथ ॾींदो। अगर हुन राह में मुंहिंजे पुट जी जान भी हली वञे त बि मूंखे मुंहिंजे बहादुर पुट ते फ़ख़ुरु ऐं नाज़ हूंदो। हुन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे अॼु जे नौजवाननि खे पैगाम ॾिनो जेको भी दहशतगर्द मुल्क तरफ़ मेरी अख सां ॾिसंदो त हुनजे नापाक इरादनि खे नाकाम करण लाइ हज़ारे खलील पैदा थींदा। हिन धरती ते सदाईं बहादुरनि जो जनम थियो आहे जेके पंहिंजे नंगनि ऐं दंगनि तां कुर्बान थियण हर वक़्तु तयारु हूंदा आहिनि। मूं वटि ASP अलीना राजपर मुबारकबाद ॾियणु मुंहिंजे ग़रीबाणे कखनि ते अलाह पाक हुनखे तरक़ी ॾींदो। हुन खां अलावा नज़ीर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे ऑर्गेनाइज़र सिंध यार सुमरो ऐं दराज अली टुनियो मोहम्मद अली मेतलो मज़हर अली जमाली पहुता जिन जो मां थोराइतो आहियां ऐं अवामी प्रेस क्लब जाम शोर जे सदर जो मां शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे मान ॾिनो अजरक ऐं गुलनि जा हार पाराया असांजो हौसलो बुलंद कयो। धणींदड़ दुआ आहे त तव्हां बि हक़ सची राह ते हलो पिया। मौला तरक़ी अता कंदो। मुंहिंजी सिंध हुकूमत खे अपील आहे त मुंहिंजे पुट खे प्रोमोशन ॾिनो वञे ऐं SSP जाम शोर अमजद शेख खे अपील आहे त असां मीडिया खां अलावा केतिरा ई नामालूम मिलण अचनि था उन करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ब्यूरो रिपोर्ट अनवर शोरो सिंध सोशल न्यूज़ जाम शोरो।